दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आई मुझो तू सदा हो दिलरुबा हो। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़ेवारनि सां, ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। हीअ जेको आहे हीअ जेको कयमि न, सम्झी विया हुन ॻाल्हि खे, त घर वारनि सां तव्हां ॾाढा ख़ुशि हूंदो पंहिंजनि सां। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं ऐं लाइव विथ राजा जी पूरी टीम ऐं राति जा ही 2 कलाक। ऐं मां ज़रूरु इहो चवंदुसि त हीअ जेके 2 कलाक असांजा गुज़रंदा आहिनि, इहे ॾाढा ज़बरदस्तु गुज़रंदा आहिनि, छो त 16 साल थी विया आहिनि मूंखे लाइव शो कंदे। त मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां जेके मुंहिंजा फैमिली मेंबर्स आहिनि, जेके मुंहिंजा पंहिंजा आहिनि, जेके मुंहिंजे घर वारा आहिनि, उन्हनि खे मां चवंदो आहियां तव्हां खां वधीक त मां जेको आहे सो पंहिंजे कॉलर सां, पंहिंजे व्यूअर सां मां टाइम गुज़ारियो आहे। त पाण हिकिड़े फैमिली खां वधीक हिकु अहिड़ो रिश्तो थी वियो आहे जंहिं रिश्ते में इहो हूंदो आहे जो हिक ॿिए खे नथा ॾिसूं या नथा ॿुधूं त उहो मज़ो नथो रहे, सुकून नथो रहे। सो पाण हिन रिश्ते खे ईअं ई कंटिन्यू रखंदासीं ऐं अव्हांजूं दुआऊं हूंदियूं, अव्हांजो प्यारु हूंदो, अव्हांजो साथ हूंदो, त हीउ रिश्तो हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। सो 0213512174 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिलु। पर अॼु जो टॉपिक, अॼु जी जेका ॻाल्हि आहे, उहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। उहा ॻाल्हि इहा आहे त का बि ॻाल्हि कान्हे, बिल्कुलु इहो इन जे करे त जॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में के मसइला मसाइल अची वञनि ऐं तव्हां खां केरु माण्हू पुछे त छा थियो आहे तोखे, कहिड़ो मसइलो आहे ज़िंदगी में, तव्हां चवंदा न सभु कुझु ख़ैरु आहे, का बि ॻाल्हि कान्हे। त इहा जेका का बि ॻाल्हि कान्हे का, इहा ई अॻे खे जेको आहे सो परेशान कंदी। कल्ह साईं मुंहिंजो डायरेक्टर ख़ालिद शाह साहिब खां पुछियमि हाल अहिवाल, तूं ॾे हाल अहिवाल, माना ईअं टिफड़ीअ जहिड़ो मुंहुं करे वेठो आहे, छा थियो अथई, ख़ैरु त आहे, माना सफ़ा ईअं परेशान उदास। वरी वियुमि घर त मां ॾिठमि हुन हिकिड़ी अहिड़ी पोस्ट रखी, त मां चयो यार दिलि वारो जेको दोस्त आहे उहो परेशान आहे, त पुछांसि त छा माना मसइलो आहे यार। फ़ोन कईमांसि, मुंहिंजो शादाब छा हाल आहे, चई ख़ैरु आहे वाह। मां चयो यार छा थियो आहे, छो परेशान आहे, टेंशन छा जो आहे? चई काई ॻाल्हि कान्हे। हिते मां सम्झी वियो ज़िंदगीअ में केॾी बि वॾी ॻाल्हि हुजे, तव्हां चओ काई ॻाल्हि न आहे, सभु ख़तमु, मसइला तव्हांजा सभु हल थी वेंदा। सो हिकिड़ी कॉल था वठूं, ओपनर ॾिसूं था त केरु आहे असांजे शो जो। 0213512174 हिन नंबर खे डायल कयो आहे। जी कंहिं अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम साईं, अस्सलाम वालेकुम साईं। तव्हां साईं यारनि खे चयो न त टीवी जो आवाज़ु बंदि कयो, मां पर बटण बंदि कया। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। दोस्त टेलीविजन का आवाज बंद कर दें। ओ भाई टीवी का आवाज बंद कर दें। वालेकुम अस्सलाम। ओ तुम वालेकुम अस्सलाम ही बोलते रहो जानू। भाई दोस्त, अस्सलाम वालेकुम। दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा। ओ भाई जब भी आप कॉल करें मेरे शो में, मैं इसलिए अभी ये कॉलर था, ये उर्दू स्पीकिंग था, तो इसलिए मैं उर्दू में बात कर रहा हूँ और उर्दू में समझा रहा हूँ कि भाई जब भी आप किसी भी लाइव शो में कॉल करें तो टेलीविज़न का आवाज़ बिल्कुल म्यूट कर दिया करें और सिर्फ फ़ोन तक की रहा करें। फ़ोन से इधर उधर जाएंगे तो आप भी परेशान हो जाएंगे, कलाबाजियाँ खाएंगे और मैं भी कलाबाजियाँ खाता रहूँगा। तो कोशिश किया करें जब भी किसी भी लाइव शो में कॉल करें तो टेलीविज़न का आवाज़ बिल्कुल बंद रखा करें। सो हमेशा हिन महफ़िल जो आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां, कंहिं न कंहिं सुठी सुठी सूफ़ी धमाल सां, या कंहिं न कंहिं सुठी सुठी हम सां। अॼु बि ईअं ई हिकिड़ी सुठी सुहिणी शायदि धमाल आहे, कॉलर आहे। अस्सलाम वालेकुम। हलो हलो, मुंहिंजो आवाज़ु नथो वञे हुन ताईं दोस्त। हलो, मुंहिंजो आवाज़ु नथो वञे हुन ताईं, सफ़दर नथो वञे मुंहिंजो आवाज़ु। हलो हलो जी, ख़ूबसूरत कलाम जी तरफ़ हलूं। इन कलाम खां पोइ वापसि सां अचूं। तव्हांजो प्यार, तव्हांजूं मोहबतूं मूंसां गॾु हूंदियूं, केॾा न वञिजो, मूंसां गॾु रहिजो।
कलंदरम मस्तम ओ बंगाली मुर्तजा हस्तम है दरियम कलंदरम मस्तम बंदायली मुर्तजा हस्तम दम अली दम 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 अली दम 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 अली दम 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 अली दम दम हो दामन लगियां मौला मैं तो तेरियां दम अली दम 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 अली दम दम हो दामन लगियां मौला मैं तो तेरियां हो मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां दामन दे लजपाल जी से लाल मैं तो तेरी हाँ मैं तो तेरियां वो दामन लगियां मौला मैं तो तेरियां वो मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां सभी हाथ मत खड़े नाराय मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना दम अली दम 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 अली दम ओ मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना मैनू खाली नटाल जी से लाल मैं तो तेरी मैं तो तेरियां हो दामन लगियां मौला मैं तो तेरियां हो मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां फजलो छोट चढ़िया मुर्शद भरिया दम अली दम 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 अली दम दम ओ फजलो छोट चढ़िया मुर्शद भरिया फजलो छोट चढ़िया मुर्शद भरिया पूरा कर दे सवाल जी से लाल मैं तो तेरी मैं तो तेरियां हो दामन लगियां मौला मैं तो तेरियां हो मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां भर भर दे दाई जाम साकी मस्त मुदाम दम अली दम 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 अली दम ओ भर भर दे दाई जाम साकी मस्त मुदाम भर भर दे दाई जाम साकी मस्त मुदाम तू है मेरा लजपाल जी से लाल मैं तो तेरी मैं तो तेरियां हो दामन लगियां मौला मैं तो तेरियां हो मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां हो दामन लगियां मौला
मां न हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिसजां जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई छा कजे छा कजे छा कजे वेल जी कुछ कोन कंदासीं मोहब्बतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिल रखंदा जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा सर। जी अस्सलाम वालेकुम जी दोस्त कौन बात कर रहा है स्पीकर के लेकर इमरान बोल रहा है बलूचिस्तान से, खारान से। इमरान खारान से इमरान खान बात कर रहे हो जी। सबसे पहले तो आपने घबराना नहीं है जी बिल्कुल नहीं कर रहा, बिल्कुल नहीं। क्या हाल है आपके मैं बिल्कुल फिट फाट हूँ। आप सुनाएं सर। मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ अल्हम्दुलिल्लाह। आपको खुशामदीद कहते हैं हम अपनी महफिल में। बहुत बहुत शुक्रिया। क्या करते हो जनाब? मेरा ताल्लुक अदब से। हाँ मेरा ताल्लुक अदब से। अटक से अटक से अदब से अटक अदब अटक 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 कहाँ पे है अटक? अदब इंग्लिश लिटरेचर। अच्छा अदब अदब मैं अटक अटक बोल रहा हूँ चले आपको खुशामदीद कहते हैं कि कोई शायरी करते हैं, पोइट्री पढ़ते हैं, नज़म पढ़ते हैं, क्या करते हैं? इंग्लिश लिटरेचर और आवाज़ ठीक नहीं आ रही। आवाज़ आपके पास सिग्नल का इशू है, आपकी आवाज़ ठीक नहीं आ रही। चले बहुत बहुत शुक्रिया जी, आप हमारी महफिल में शामिल हुए। टेलीविज़न का आवाज़ बिल्कुल बंद कर दिया करें और ऐसी जगह पे खड़े हो जाएं जहाँ पे नेटवर्क आपके ठीक है। अभी आपकी आवाज़ मुझ तक सही नहीं पहुँच रही थी, टुकड़ों टुकड़ों में पहुँच रही, तो इसलिए मैं उन टुकड़ों टुकड़ों को शामिल नहीं कर सकता अपने शो में। तो खैर जी, हमारा जो प्यार है, हमारी मोहब्बत प्रोग्राम में शामिल 021351211764 है। अॼु जेको टॉपिक है, जेका ॻाल्हि आहे, का बि ॻाल्हि आहे, हमेशा जॾहिं बि को सदमो हुजे, का तकलीफ़ हुजे, को वॾो बार अची वियो हुजे ज़िंदगीअ मथां, त बि माण्हू जेको आहे सो चवे त न का ॻाल्हि ई कान्हे। पर दिलि खे तसली ॾींदा कयो, न त इहा दिलि तव्हां खां रुसी वई न त पोइ कंहिं कम जा न रहंदो। हक़ीक़त अथव, हार्ट अटैक अची वेंदव, बसि इहो ई थींदो आहे ज़िंदगी में। तो कोशिशि कंदा कयो, पंहिंजे दिलि खे तसली ॾींदा कयो त ऑल इज़ वेल, ऑल इज़ वेल, सभु ठीकु आहे, सभु चाक आहे, सभु चङो आहे, सभु भलो आहे, ठीकु आहे। ऐं इहो हमेशह सोचींदा कयो त केर बि कंहिंजो न आहे, सिर्फ़ु तव्हांजी जेका ज़ात आहे उहा तव्हांजी ज़ात तव्हां सां मुंसलिक आहे, ॿियो केर बि कंहिंजो न आहे। ॿ टे ॾींहं माइट जेको आहे सो रोईंदा रड़ियूं कंदा हेॾा होॾा, उन खां पोइ बिस्तरी वेंदा, ख़बर ई कान पवंदी। सो कोशिशि कंदा कयो, पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजे दिलि जो ख़्यालु रखंदा कयो, इन दिलि खे का परेशानी न ॾींदा कयो, ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी इहे ॻाल्हियूं तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल बि कंदा आहियो। ऐं हमेशह ज़िंदगी में मां चवंदो आहियां, ॿुधाईंदो आहियां त जीअं तव्हां रोडनि रस्तनि ते ट्रैफ़िक में हूंदा आहियो, गाॾी ते हूंदा आहियो, त रेड सिग्नल अची वेंदो आहे, ईअं ई असांजी ज़िंदगी जी गाॾी में बि रेड सिग्नल अची वेंदो आहे। गाॾी सिग्नल ते बीहंदी आहे, पर उन खां पोइ माण्हू मायूस न थिए, माण्हू उदास न थिए, उन खां पोइ इंतज़ारु करे उन ग्रीन सिग्नल जो, जे ग्रीन सिग्नल खुलण सां गाॾी अॻिते हलंदी आहे। त ईअं ई ज़िंदगीअ जी गाॾी अॻिते हलंदी आहे। ऐं हमेशह हर लाइफ जो जेको एंड थींदो आहे न, उहो हैप्पी थींदो आहे। हैप्पी न हुजे एंड त पिक्चर बि बाक़ी आहे मेरे दोस्त, इहो ज़हन में रखंदा कयो त पिक्चर जो जेको एंड थींदो आहे उहो हैप्पी हैप्पी हूंदो आहे, ख़ुशी ख़ुशी हूंदो आहे। सो हमेशह तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ई हूंदियूं ऐं जेको अंत थिए या एंड थिए अव्हांजी ज़िंदगीअ जो हर माण्हू जो, उहो ख़ुशी ख़ुशी थिए, त उहो वधीक सुठो हूंदो आहे हर माण्हू जे लाइ। सो वेल, अव्हांजो प्यार, अव्हांजो मोहब्बतूं 021351211764 इन ते, ऐं मैसेज अव्हांजा राजा मेमन लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उन ते मैसेज करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ वांदा स्मार्ट सनावला गोपांग। नासिर हुसैन राजपूत। अरे ओ बस हाणे हाणे ॼाण मैसेज आयो सनावला गोपांग जो। सर मां त फोन कई न, तव्हां मूंखे हरू भरू वांदो चई छॾियो। हाँ नासिर किथां? कराची में। कराची में किथां, कहिड़े जगह तां? यार एसी दर अब कोरंगी 4 नंबर खां। अच्छा भली कार, पाड़े में वेठो ही? जी जी हाँ पाड़े में ता काले न कणो सा मेरे टिकर कर। ए काल खईंदा है, ॿियो कंहिं खई है कॉल तुंहिंजी? अॼु खईंदा न हम कंदा, अॼु खईया।
पर छा कजे छा कजे छा कजे छा कजे बसि इहो ई त आहे न। छा कंदो आहे सुणा तूं मां स्टूडेंट आहियां छाजो BSc 1। BSc 1 शो रेगुलर ॾिसंदो आहे मुंहिंजो जी जी हाँ टेंशन ईंदो अथई ज़िंदगी में पोइ छा कंदो आहे परेशान थींदो आहीं त बसि पोइ तव्हांखे यादि कंदा मूंखे यादि कंदो आहे छा मां को गोरी आहियां छा परेशानी जी पोइ चवंदा यादि कयां छा कयां छा कयां। छा कजे छा कजे छा कजे चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो कोई कलाम शलाम को गानो शानो ॿुधा पंहिंजे आवाज़ में ॿुधा न गानो तूं ॿुधा हले प्लीज अलाह के भाई तूं ॿुधा बा नहीं मूंखे अची आहे त पोइ तव्हांखे छो कयां। हा तूं हाणे कॉल न कर बसि तूं गानो पाण ई हलंदो टाइम ते कॉल न बि करी त बि गानो हलंदो न अहमद मुगल जो गानो अहमद मुगल जो गानो आहे अॼु अहमद मुगल जो अॼु न आहे लॻोल अरे यार यार छा कजे हलो हलो ठीकु आहे ओके टेंशन न खण ज़िंदगीअ में कोरंगी 4 नंबर पाड़े जो दोस्त हुयो महिरबानी भाई पाड़े में मतिलबु असांजी सिन टीवी जेका ऑफिस आहे उहा कोरंगी में आहे न मेहराण टाउन में ऐं ड्राइविंग लाइसेंस वाली गली में आहे सो ज़रूरु तव्हांखे जेकॾहिं सिन टीवी विज़िट करणो आहे त हलाईंदा कयो नो इशू अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रजा भाई चारा खुशा खैर करा ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह केरु रजा भाई बेन जो आवाज़ सुञाणींदो आहे मुंहिंजो आवाज़ नथो सुञाणे तूं डेली नओं करेक्टर कंदो आहे न ज़िंदगीअ में वाह यार नओं किरदार रोज़ केॾी महिल मवाली जो किरदार कंहिं महिल मास्तर जो किरदार कंहिं महिल कहिड़ो किरदार कंहिं महिल शाइर जो कंहिं महिल फनकार जो तुंहिंजो किरदार ई अलॻि आहे ज़िंदगीअ में न यार किरदार मुंहिंजा सही मुंहिंजा मिठड़ा मां तॾहिं कॾहिं चयो तुंहिंजो किरदार ख़राबु आहे मां चवां पियो तुंहिंजो किरदार कंदो आहे न उन में किरदार में चेंजिंग हूंदी आहे बसि हाणे मरीज़ जो करेक्टर कई ॾिस खंघे मूंखे ईअं लॻो त की अस्पताल मां के मरीज़ पियो खंघे थेली लॻी पई तोखे चवंदो आहियां दवा खाई पोइ फोन कंदो कर ॿियो ॿुधा अजब गुल अब्दुर्रहमान चावड़ो ॻाल्हाए थो घोट बलूचिस्तान ॻाल्हाए थो बसि तव्हां ॿई पाड़े में ई आहियो न अजब गुल परियां कंबर शहदाद कोट में अथई तोखे निंड में बि अजब गुल यादि आहे निंड में बि बसि यार अलाह तुंहिंजो संगत ॾाढो थो सड़ी हिन खां तूं ॾाढो थो सड़ी नथो तूं नालो ई तूं सड़े थो सड़े थो ख़बर पई मूंखे सड़े थो हा ॻाढ़ो थी वियो आहे ॻाढ़ो नालो ॿुधी अजब गुल जो सड़ी वियो आहे तूं सफ़ा हा अजब गुल यादि आहे निंड में बि यादि आहे मुंहिंजो इश्क आहे अजब गुल सां अड़े पोइ छा बंदि कराइणो आहे प्रोग्राम जो हिते घुराईंदोमांव न तूं न कर अर्ज़ अलाह खे बच छा एतवार हुजे न हलंदे हलंदे बंदि थी वियो मथो अलाए छा वरी बंदि थी वियो नो सिग्नल ॿुधाए थो पिया सभु था हलनि एतवार बंदि थी वियो हलंदे हलंदे बंदि थी वियो नो सिग्नल थी वियो अच्छा बिल्कुलु नो सर्विस बिल्कुलु अॼु तुंहिंजो शो किथे बि मां कंहिं वटि बि न हलंदो हूंदो बंदि थी वियो बसि सही आहे इहो बंदि थी वियो आहे त वरी खुली वेंदो इहो टेंशन न खण अलाह करे खोले रही हाणे छा कयूं वेठो आहियां वात पटी वात न पट मच्छर हलिया वेंदी मख हली वई वात में ज़िंदगी असांजी अज़ाब थी वेंदी हाणे वरी शाहरुख खान थी इहो अलॻि किरदार राजा भाई हिकिड़ी ॻाल्हि वरी हा ॿुधा मूंखे अदाकार सभु मूंखे संजय पसंदि संजय जेको खन्ना कयो आहे उहा मूंखे पसंदि थी न तोखां मूं पुछो मां तोखे ॿुधायो ॿियो छो ॿुधाई बसि दिलि कढियो न दिलि कढे तुंहिंजी तूं सभु सूर मूंखे ॿुधाईंदे दिलि कढंदी तुंहिंजी सूर तोखे ॿुधाईंदो सूर यादि ईंदई न अए छा कजे को कलाम ॿुधा भला अॼु कलाम ॿुधाए हा जहिड़ो चयो ॿुधाए जहिड़ो माइकल जैक्सन जो ॿुधा चइजो मिंथू कयां तोखे हाणे त पोइ कलाम ॿुधाईंदे इंडिया जो ॿुधाए सिंधी ॿुधाए जेको दिलि चवई ॿुधा ज़मानत करा मुंहिंजी बि पंहिंजी बि कलाम ॿुधाए हा
मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी, तुम्हारी सदा खुश रहो तुम दुआएं हमारी, हमारी। मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी, तुम्हारी सदा खुश रहो तुम दुआएं हमारी। वाह 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 वाह। ये जन्मों के रिश्ते नहीं तोड़े जाते, वाह 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 वाह। सफर में सफर हम सफर कई किरदार इहो मश्किरे वारो कई किरदार वरी विच में अची आख़िर में इहो बि किरदार आहे, बैलेंस ख़तमु थियण बि वॾो किरदार आहे। तो थैंक यू वेरी मच जी। हलो जी, ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। मास्टर मंदूर चए थो मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे, है मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। एंजॉय दिस ट्रैक। मुझो सनम जुदा है, मुखा मुझो सनम जुदा है, मुझे रूह का जिस्म जुदा है, मुखा मुझो सनम जुदा है, मुखा मुझो सनम जुदा है, मुझे रूह का जिस्म जुदा है,
खां पोइ केरु असांजी हो तोखां पोइ केरु असांजी सुपरी लहंदो सार लुड़क लड़ी पिया लार करे लुड़क लड़ी पिया लार करे तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया लार करे छा कजे छा कजे छा कजे वैर जी कुझु कोन कंदासीं मुहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं प्यार ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिल रखंदासीं 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे डायल करणो आहे प्रोग्राम में लाइव शामिल थियणो आहे मैसेज जमा करे सघो था राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते लाइव विथ राजा हुनजे अॻियां लिखियलु आहे उन ते वञी तव्हां मैसेज बि करे सघो था वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भा बिस्मिल्लाह दा केरु आहे सही शहर कनेरी जिले सांगड़ का फकीर गुल मोहम्मद चांडी बरस क्या कहिड़ा हाल आहिनि फ़क़ीर साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जा एहसान आहिनि तव्हां ख़ुशि आहियो तयारु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह अव्हां जी दुआउनि सां अव्हां जे साम्हूं महिरबानियूं महिरबानी जी सर ॿियो छा हाल आहे ज़िंदगीअ जो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿाहिरिनि जी दुआ आहे ज़िंदगी कीअं पई गुज़रे कल्ह राति खां वठी हिन महिल ताईं छा छा कयो सॼो ॾींहुं ड्यूटी थोड़ी स्पेशल लॻल आहे उहा सॼो ॾींहुं कई आहे स्पेशल ड्यूटी लॻल आहे हा जी जी माना वो 4 बजे ते उहा कई 5 बजे ताईं पोइ हाणे वरी तफ़रीह लाइ वेठा आहियूं छा में ड्यूटी आहे स्पेशल सर आहे थोरो निजी आहे माना ड्यूटी निजी आहे प्राइवेट आहे जी जी प्राइवेट जी। नौकरी आहे चलो सुठी ॻाल्हि आहे सर हा बस माना आहे माना 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 तुंहिंजी न छोकिरी ॿुधाइण जी न नौकरी ॿुधाइण जी ईअं पुछियो मैं मोहबत प्यार ज़िंदगी में कंहिंसां कई उहो बि न ॿुधायई न नौकरी ॿुधाई न छोकिरी ॿुधाई प्यार मोहबत कयो आहे छो कोन कयो आहे कंहिंसां कयो अथई बिल्कुलु पंहिंजी अमड़ सां प्यार कयो जाम अमड़ वारो प्यार अलॻि आहे इहो सियासी बयानु आहे प्यार मोहबत छोकिरो छोकिरी सां कंदो आहे छोकिरी छोकिरे सां कंदो आहे बस जैसा प्यार कयो न उहा मिली वई बस उन ख़ुदकशी वञी कई अच्छा उहा मिली वई न, न, अच्छा मिली न, वई मिली वई अलाए मिली वई अलाए मुंहिंजो वई प्यालो करे ॿुधो अञा ताईं वेठी आहे माना बसि गदी गदा बस सूरत दी सले पंहिंजा हाणे नसीब हाणे अती नसीब तुंहिंजा मूंखां 2 मिंट बर्दाश्त नथो थिए तूं सॼी ज़िंदगी लाइ तो छा कजे बस हाणे बस ॿियो राजा भाउ ॿियो छा ॿियो अञा ॿुधंदे त जेको चओ हाज़िर अॼु बस को टॉपिक कोन रखियो आहे को कलाम शलाम ॿुधाए को गानो शानो ॿुधाए राजा भाउ सची आहे माना ॻाल्हि त माना ॻाल्हाइण जेको आहे न उहो ॻाइण माना कोन थो अचे न हाणे ॻाइण कोन थो अचे बाक़ी माण्हुनि जा खीसा कटण अचनि था राजा भाउ अकेलाल खपे थो हा पोइ सही आहे ज़िंदगी मुंहिंजा खीसा कटियो वञी हिते राति जो फोन ते तव्हां ॿुधो ॿुधायो ॿुधो तव्हांजा खीसा कढींदासीं न अलाह तव्हांखे जाम नवाज़ी मुंहिंजो जो कैमरा में न हिनखे माइक लॻाइण बि कान थी अचे हेठां विझी मथां विझी अलाए किथां किथां थो विझे राजा भाउ हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे न चओ हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि अॼु ॿी ॻाल्हि चओ हिकिड़ी खे छॾ ॿी ॻाल्हि त माना तव्हांजी नशरियात कोन पई अचे लाइव नशरियात मुंहिंजी पाक सेट में को मसइलो थी वियो आहे सैटेलाइट ते जी जी माना पाण तव्हां एॾा वांदा आहियो जो टीवी ते प्रोग्राम ई नथो थिए त बि कॉल पिया कयो तो ख़बर अथई तव्हां सां प्यार जो दंग आहे इंतिहा आहे हा इंतिहा तव्हांखे ख़बर आहे वांदो आहे काॾे कोन वेंदो हिते ई प्रोग्राम कंदो हूंदो हींअर न राजा भाउ ॿुधो ईमानदारी ॻाल्हि आहे तव्हां माना टैलेंट सां भरपूर आहियो ऐं ताला माशाअल्लाह ई चई सघां थो मूं वटि ॿिया लफ़्ज़ न आहिनि अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो फ़क़ीर साईं सिंध टीवी जो जेको नंबर आहे इहो कहिड़े नाले सां सेव कयो आहे मूं सिंध लिखियो आहे सची ॻाल्हि अथव सिंध त बसि SINDH वाह 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 सची ॻाल्हि अथव सिंध सिंध त ज़िंदगी आहे न ऐं ॿुधो ईमानदारी सां हींअर स्क्रीन ते माना नो सिग्नल लिखियलु आहे ऐं सिंध टीवी लॻल आहे बिल्कुलु मूंखे इहो आसरा कहिड़े टाइम माना अची वेंदो आयो ॼाण आयो आया अभी आएगा ये आया
राजा भा हाँ तव्हांजो ऐं डायरेक्टर साहब जे कोशिश जो नतीजो आहे जो तव्हांजो प्रोग्राम जेको आहे सो मक़बूल तरीन थी रहियो हाँ आहे। कुले दिखाए वेठो आहे डायरेक्टर। हाँ साईं, हाँ साईं, हाँ मक़बूल थी वियो आहे मुंहिंजो प्रोग्राम, मक़बूल तरीन। बिल्कुलु बिल्कुलु हिन को शक कोन्हे हिन को शक न आहे, मां डॉक्टर मक़बूल जो पुटु आहियां, हिन में को शक न आहे, पर मक़बूल तरीन थी वियो आहे। उर्दू में चइबो आहे दो राय नहीं है, सिंधी में चइबो आहे हिन लाइ ॿी का बि राय कोन्हे त तव्हांजो इंग्लिश में छा चइबो आहे? इंग्लिश में छा चइबो आहे? इंग्लिश में जी इंग्लिश में छा चइबो आहे? हा हा एन अदर ओपिनियन, हाँ एन अदर ओपिनियन, एंड अदर ओपिनियन। हा ॿी का बि राय कोन्हे माना। बस साईं बस, जिंदगी तेल आहे ऐं मां कोशिश कयां थो त वञा जेल में। अल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। जेल में ड्रामो कंदुसि हाणे, ड्रामो। हाँ जी 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 राजा भा जिए जिए जिए, चलो ठीकु आहे फ़क़ीर साईं, महिरबानी आहे, अल्लाह तव्हां ख़ुशि रखे। महिरबानी। महिरबानी। तूं चओ पियो कुझु, जी चई पियो कुझु? हा हा बिल्कुलु तव्हां सम्झी वियो। गुड, यू आर राइट सर। छा छा सर सुभाणे लाइ रिक्वेस्ट आहे, ठीकु आहे? हाँ सुभाणे लाइ माना या अलाए जो दिलबर मिलसी कहिड़ो वार हाँ या मंज़ूर सखीराणी जो साथियुनि सां गॾु मतिलब जा सभु माण्हू यार केरु तो कंहिंजे मतलब लाइ जा सभु माण्हू यार केरु तूं कंहिंजे लाइ मरे। ओके बिल्कुलु इहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे। हाज़िर 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 हाज़िर, ज़मानत करायो हाणे, ज़मानत करायो। महिरबानी सर, महिरबानी, कुर्ब, लख थोरा, थैंक यू वेरी मच। फ़क़ीर साईं असां सां गॾु हुयो, लख थोरा मां शो में शामिलु थींदा आहियो। ऐं अव्हां जूं मोहबतूं आहिनि, अव्हां जो प्यार आहे, अव्हां जूं ख़ुशियूं आहिनि, अव्हां जी ख़ुशियुनि जो अहसासु आहे, ऐं कोशिशि इहा ई जारी ऐं सारी आहे त मुंहिंजे हिन शो में रेगुलर कॉलर्स खां सवाइ जेके नया नया मेंबर थींदा आहिनि उनखे मां डेली कोशिशि कंदो आहियां त डेली 2-3 मेंबर असांजा नवां नवां अची वेंदा आहिनि। त रेगुलर कॉलर्स खे बि गुज़ारिश हूंदी आहे त कॾहिं कॾहिं ब्रेक बि हणी थींदा कयो, हफ़्ते में 4 ॾींहं त सूमर, अंगारो, अरबा, ख़मीस, कॾहिं कॾहिं माण्हू ब्रेक वठी छॾे कॉल खां, कॾहिं ईअं मज़ो बि वठे टीवी ते वेही, रुगो कॉल जे मथां कॉल। त वरी नयो हेलो वालेकुम अस्सलाम। राजा भाऊ ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर, अजब तूं ख़ुशि आहीं? करम अल्लाह जो वॾी महिरबानी। छा हाल आहे? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? हाल सही आहे, ज़िंदगी टीवी ते शो हले, टीवी ते नशरियात हले पई, शो हले पियो कंहिंजो? हिन जो याकूब बांबड़ जो। ओ यार अॼु थोरी ख़राब आहे राजा भाऊ। छा तबियत सही नथा अचनि तो कुझु ब्रेकूं था ॾिसो वेठा। कुझु ब्रेकूं थो ॾिसे। सवेल तोसां हमरा ॾिस केॾो पियो सड़े, ॿुधई हुनखे? वॾो सड़ तुंहिंजे मुंहिंजे मोहबत ते सड़नि था माण्हू। ॿियो ख़ैर आहे? कलाम शलाम ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में। असां बि ॿुधायूं था, तूं बि ॿुधा। मुझे कर देना दीवाना है तेरे अंदाज मस्ताना, वाह, तेरे अंदाज मस्ताना है, कर देना दीवाना है। दीवानो थी वेंदुसि मस्ताना। इन गाने ॿुधण खां पोइ या त मस्तानो थी वेंदुसि या त दीवानो थी वेंदुसि। हाँ ए चार्जर 5 लाइ खणी तूं 5 लॻाए छॾियो। हा छा चई? तव्हां बि तो ॿुधायो न। हा मां ॿुधायां थो। ॾिस हिन इरफान जा कम ॾिसी थो? इरफान जा कम ॾिसी थो? इरफान जा ॾिसां कीअं इरफान खे तो की दवा बवा खाई थो? इरफान मुंहिंजो कैमरा मैन आहे प्रोग्राम जो, तूं ॻाल्हाईंदे कैमरा ई बंदि करे छॾींदो। न कंदो बंदि, सुठो माण्हू आहे। हा चङो माण्हू आहे, अॻियां वार हलिया विया अथसि, बाक़ी ओके आहे। वार असांजा बि अॼु थोरा घटि आहिनि। तोखां कंहिं पुछियो दोस्त? तूं बि ॿुधाए न, तूं बि ॿुधाया न राजा भाउ। तो ॿुधाए छॾियो, हाणे मुंहिंजो ॿुध बसि। हा हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां, तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां। ठीकु आहे?
तव्हांखे राजा भाऊ इहो गानो घणो यादि छो हूंदो आहे? घणो छो यादि हूंदो आहे? साईं इहो घणा चकर चवंदा आहियो तव्हां छाजे करे? मूंखे वणंदो आहे। हाँ बहितरीन बहितरीन गानो त भलो मंज़ूर सखीराणी जो तमामु। तोखे हर ॻाल्हि में सवाल ऐं ठुंगो हणणु ज़रूरी आहे। राजा भाऊ ज़रूरी आहे न। ॻाल्हायूं था त कुझु चवंदा कंदासीं न। ओके 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 नांग वांगुरु सांप वांगुरु तूं ज़हर हणणु ज़रूरी आहे। ओके भाई महिरबानी तव्हां जोश मोकल है। ओके भाई ओके हलो भाई गाने ते वञो। ख़ूबसूरत आवाज़ प्यारो अंदाज़ बहारूं बि अची वियूं आहिनि ऐं मेरा चवंदा आहियूं आवाज़ इंजॉय कंदा। खिज़ा
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में राति जो ही ख़ूबसूरत पहर ऐं राति हिन ख़ूबसूरत पहर में कोशिश इहा ई आहे त मोहबतूं वंडियूं, प्यार वंडियूं, ख़ुशियूं वंडियूं, ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिल रखूं। जी हा, शामिल थियण जे लाइ 0213512174 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हांखे डायल करिणो आहे, प्रोग्राम में लाइव शामिल थियणो आहे। मैसेज अवां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते लाइव विथ राजा, उनजे अॻियां लिखियलु आहे, उन ते तव्हां वञी मैसेज बि करे सघो था। ऐं उन सां गॾु गॾु राजा मेमन टिकटॉक ते आहे, त उते तव्हां सर्च करे मूंखे आईडियूं त खोड़ सारियूं ठही वियूं आहिनि, रही वियूं आहिनि, का ख़बर न आहे, पर हिकिड़ी मुंहिंजी आईडी आहे जंहिंमें घणे खां घणा फॉलोअर हुजनि, उहा मुंहिंजी आईडी। उते वञी तव्हां इनबॉक्स मूंखे फॉलो करे इनबॉक्स मैसेज करे सघो था, तव्हां मैसेज उते बि प्रोग्राम में शामिल रखंदुसि मां। अज़हर शाह मूंसां गॾु आहे। अज़हर शाह चवे थो, हाय राजा सलाम, या अली मदद, ख़ुशि रहो आबाद रहो अदा। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद, वॾी महिरबानियूं, लख थोरा। मुंहिंजी फरमाइश आहे, सॉन्ग आहे अखि लॻी तोसां बरकत अलीअ जो, हलाईंदा कुर्ब भा फ्राम सैयद अज़हर हुसैन शाह, भेरिया सिटी खां, डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़, महिरबानी। ऐं इहो मूं वटि न आहे, ॿिए चैनल ते आहे, पर मां तव्हांखे गुनगुनाए ॿुधाए सघां थो। जॾहिं खां अखि लॻी तोसां, तॾहिं खां अखि लॻी नाहे, जॾहिं खां चाक कई दिलि तो, तॾहिं खां चाक थी नाहे। करी थो वार खोले वार, सौ सौ वार ओ सुहिणा, करी थो वार खोले वार, सौ सौ वार ओ सुहिणा, ओ सुहिणा। लॻा थम दंग अंग अंग वंग, जंहिंजो दंग ई नाहे, जॾहिं खां चाक कई दिलि तो, तॾहिं खां चाक थी नाहे। ॾुखियो कलाम हो भई, पर तव्हांजी फरमाइश हुई त तव्हांखे मां पंहिंजे आवाज़ में ॿुधाए छॾियो। सो ख़ैर, मैसेज ॿिया बि आहिनि। अज़हर अली मूंसां गॾु आहे, थैंक यू वेरी मच अज़हर। अस्सलाम वालेकुम राजा भाव, मी अज़हर अली जमाली फ्राम कासमाबाद हैदराबाद से हूँ। मेरी छोटी सिस्टर खुशबू की फरमाइश पर हो जमालो सॉन्ग चलाएं। हो जेको खटी आयो खेर सां, हो जमालो। गुलाम रहीम जोणे जो चवे थो, राजा साईं गुलाम रहीम जोणे जो, मिठी लॻ ॻोठ मोखार जोणे जो खां अयूब खोसो। अवां लिखियो आहे त ज़ुबां पंहिंजी उहा ई साॻी, मतां तूं सम्झी ठरी वई आहे, अञा त दिलि आहे उहा त चचल, मतां तूं लिखी मरी वई आहे। भली तूं यार हेठि मथे थोरो लिखो, सफ़ा मिलाए रखियो आहे, त तव्हांजी मां शाइरी नथो शामिल करे सघां, मूंखां ग़लती थी वेंदी तव्हांजी शाइरी पढ़ण में। हा, अख़्तर हुसैन बिरोई चवे थो, छा हाल आहे राजा भाउ? वाह ठीकु आहियां, वॾी महिरबानी। अख़्तर लिखे थो, राहूं रतो छाण ॾिसां थो, पंहिंजा दुश्मन पाण ॾिसां थो, अॻवा खां पोइ मारिया विया आहिनि, लाशनि ते मांधाण ॾिसां थो, पेट बुखायल ओछण कोन्हे, अखिड़ियुनि में आलाण ॾिसां थो, पंहिंजे तिर जे कामूरनि सां धारिया। अच्छा, महिरबानी साईं, महिरबानी। अख़्तर अॼु बि क़ैदी आहिनि, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख थोरा शो में शामिलु थिया। ऐं छा कजे छा कजे छा कजे छा कजे, वेल जी कुझु कोन कंदासीं, मोहबत वंडींदासीं। बशीर जमाली की भली कहा था, चऊँ थैंक यू वेरी मच बशीर। नायाब डॉल मूंसां गॾु आहे, आपका शो हम देख रहे हैं, बहुत अच्छा चल रहा है, गेस्ट भी अच्छा, थैंक यू वेरी मच नायाब। केड़ा हाल हैं? हाय, हाउ आर यू? नायाब को खुश आमदीद कहते हैं। और आई थिंक नायाब ने बहुत ज़बरदस्त पोइट्री भी पहले भेजी हुई है, तो मैंने देखी नहीं है। आज आप कोई पोइट्री भेजे तो आपकी पोइट्री ज़रूर शामिल रखेंगे। अब्दुलरहमान समेत जो चिदो सलाम भाईजान, कैसे हो? वालेकुम अस्सलाम, मां ठीकु आहियां, बिल्कुलु ठीकु आहियां। सर कोई दर्द भरियो सॉन्ग ॿुधायो। हा हा हा, ॿुधायूं था। छा आहे, कॉल आया शाह साहब? अच्छा, मज़र अली चाचड़ है मुझे, अस्सलाम वालेकुम राजा भाई, कैसे हैं आप? आपका शो बहुत अच्छा चल रहा है राजा भाई, मेरी पोइट्री शो में ज़रूर शामिल करना। धड़कनों की उलझनों को संवारा था, धड़कनों की उलझनों को संवारा था, और बस कागज़ पे दिल के बोझ उतारा था, और बस इतना जानता हूँ आवाज़ उसकी थी, इतना पता है उसने पुकारा था, और बस वो लोगों ने उसे मेरी मोहब्बत समझा मोहसिन, वो मुझे जान से भी प्यारा था, और बस। रेहाना फ्राम सखर, रेहाना थैंक यू वेरी मच।
अवां जी पोइट्री शामिल थी वई। सिंधी छोकिरो वॾी महिरबानियूं, लख थोरा अवां शो में शामिल थिया। ऐं बशीर अहमद जमाली वॾी महिरबानियूं। अच्छा, काफ़ी माण्हू पुछंदा आहिनि वरी बार बार कॉल ते या उन खां अलावा बि मूंखे काफ़ी माण्हू मैसेज किथे कयूं। मैसेज 50 दफ़ा ॿुधाए चुको आहियां त राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, राजा मेमन लिखंदा, उनजे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते वञी तव्हां मैसेज करे सघो था, तव्हांजो मैसेज प्रोग्राम में शामिल थींदो। सुठे सुठे गाने जी तरफ़ था हलूं, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे। गानो कहिड़ो आहे? हा, गानो बि हलाईंदासीं, पर गाना हलाइण खां अलावा ज़िंदगीअ में ॿियो घणो कुझु आहे, त गाने जी तरफ़ था हलूं। ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़, ऐं फरज़ाना परवीन जो आवाज़ु आहे। फरज़ाना परवीन आहे, फरज़ाना बहार आहे, फरज़ाना परवीन जो गानो आहे। ऐं ॻाल्हि आहे सिक जी, सो ॾिसूं था हीअ कहिड़ी सिक आहे। तुंहिंजी सिक थी लॻे
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। अॼु थोरो सैटेलाइट में प्रॉब्लम आहे, इनजे करे किथे किथे चैनल न पियो पहुचे तव्हां ताईं, ऐं अॼु तव्हांजो जेको साथ आहे उहो थोरो मज़े में न आहे। इनजे करे त सैटेलाइट जेका आहे सो उहा थोरी बीमार थी पई आहे, ऐं सैटेलाइट बीमार जॾहिं थींदी आहे त उनखे दवा ववा खाराइणी पवंदी आहे। पोइ सैटेलाइट दवा जॾहिं खाईंदी आहे त पोइ ऑटोमेटिक सही थी वेंदी आहे। सो अवांजो ई मुंहिंजो ई साथ, बल्कि काफ़ी माण्हू रिपीट में बि शो ॾिसंदा आहिनि, उन्हनि जे लाइ मां कोशिशि कंदो आहियां प्रोग्राम खे पूरो कजे, कंटिन्यू हलाइजे। पर कॾहिं कॾहिं टेक्निकल इशूज़ जे करे, कॾहिं कॾहिं टेक्निकल प्रॉब्लम जे करे दिलि चवंदी आहे त न अॼु प्रोग्राम जल्दी ख़तमु कजे। सो जल्दी ख़तमु कोन कंदासीं, तव्हां सां कचहरियूं, तव्हां जूं ॻाल्हियूं असां हिन प्रोग्राम में कंदासीं। स्पेशली यूट्यूब ते जेके दोस्त मूंखां ॾिसनि पिया सिम टीवी जे पेज ते, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। जेके ॾिसंदा आहिनि हमेशह कॉल कंदा आहिनि या उनखां अलावा मैसेज कंदा आहिनि या कमेंट्स कंदा आहिनि, सो सुठो लॻंदो आहे। मां चवंदो आहियां दोस्त धारियो चारि, पर चारई जेके सो माना अहिड़ा दोस्त हुजनि जेके तव्हांजे लाइ तव्हां पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾनि, पंहिंजो पाण जो सिर क़ुर्बान करे छॾनि। सो हमेशह अहिड़ा ई दोस्त ज़िंदगीअ में अलाह साईं तव्हां सभिनी खे ॾिए, ऐं हमेशह कोशिशि कंदा कयो। त चवंदा आहिनि, मां हिकिड़े कल्ह हिकिड़े दोस्त खे हिकिड़े खे मां मोटिवेट पे कयो हिकिड़ी ॻाल्हि खां, त बाबा केरु बि कंहिंजो न आहे, कोशिशि कंदो कर। त उन महिल ई हुनखे फ़ोन अची वियो हुन नंढे भाउ जी, त जेको आहे सो हीउ जेको मसइलो आहे, हीउ मसइलो। मां छा थियो, परेशान छो थिए? परेशान थियो त चई पैसनि जो मामिलो आहे। मुंहिंजो यार 2 भाइर हो, उन में बि पैसनि जो मामिलो आहे, त कीअं ज़िंदगी गुज़रंदी? बसि इहो सोचींदा कयो ज़िंदगी मुख़्तसिर आहे, ऐं ज़िंदगी में जेतिरा ॾींहं गुज़ारियो उहा सुठी गुज़ारियो, प्यारी गुज़ारियो। छो त हीअ जेका दुनिया आहे, हीअ जेका ज़िंदगी आहे, हीअ हिकु अलाह साईं जी नेमत वांगुरु आहे, ऐं हिनखे अहिड़े तरीक़े सां ई गुज़ारियो। छो त असली दुनिया त हीअ आहे कान, असली दुनिया त अञा अॻिते आहे, जेका के ॾिठी ई न आहे। जिन जिन ॾिठी आहे उहे उते आहिनि, पर अॻी जेका ज़िंदगी आहे उहा ॾाढी डिफरेंट हूंदी। आई थिंक हिन दुनिया वांगुरु न हूंदी, हिन शयुनि वांगुरु न हूंदी। तो कोशिशि कंदा कयो त कुझु अहिड़ियूं शयूं हिते करे वेंदा कयो त जंहिंसां अव्हांजो नालो हमेशह रोशन हुजे। असां बचपन में ॿुधंदा हुआसीं, पंहिंजे पीउ जो नालो रोशन करण लाइ छा कंदे, त काफ़ी बार चवंदा साईं मां बोर्ड ते नालो लिखी बाबे जो बल्ब हणी छॾींदुसि। त बोर्ड ते नालो लिखी पाण खे बल्ब न आहे हणो, ईअं रोशन न आहे करिणो। रोशन असांखे पंहिंजे अमलनि सां करिणो आहे, पंहिंजी ॻाल्हियुनि सां करिणो आहे, पंहिंजी सुठाइयुनि सां करिणो आहे। असांखां जेतिरो थी सघे असां माण्हुनि जे लाइ सुठाइयूं कयूं, माण्हुनि जे लाइ भलाइयूं कयूं, ऐं माण्हुनि जे कमु अचूं। ऐं जेसिताईं असां माण्हुनि जे कमु न ईंदासीं तेसिताईं असांजी हिन दुनिया में त छा कहिड़ी बि दुनिया में असांजी का फ़िक्र कंहिंखे कान हूंदी, का क़दुरु कंहिंखे कोन्ह थींदो। सो कोशिशि कयो त तव्हां पंहिंजी अहमियत जो जेको जेका वैल्यू आहे तव्हांजी, उनखे तव्हां पाण बि सम्झंदा कयो ऐं ॿियनि खे बि सम्झाईंदा कयो त तव्हांजी वैल्यू छा आहे। सो तव्हांजी वैल्यू तॾहिं ई ठहंदी आहे जॾहिं तव्हां मूव कंदा आहियो, हिक खां जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचंदा आहियो। या उनखां अलावा बिज़नेस में जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बिज़नेस कंदा आहियो, उन में तव्हां कमाए न सघंदा आहियो त ॿिए बिज़नेस में हलिया वेंदा आहियो, त इन में अहमियत जी ख़बर पवंदी आहे पाण खे, त पाण में केतिरा जेको आहे सो गट्स आहिनि पैसो कमाइण जी, नालो कमाइण जी, एंड शख़्सियत पंहिंजी ठाहिण जी, केतिरो असां में पंहिंजे पाण में गट्स आहिनि। सो इहो हर माण्हू पंहिंजो पाण सोचे, ऐं हमेशह ख्वाब वॾा ॾिसंदा कयो। जेतिरा वॾा ख्वाब ॾिसंदा त उन्हनि मां नंढो नंढा जेके ख्वाब तव्हां हिन वक़्तु ॾिसंदा आहियो न, उहे नंढा ख्वाब तव्हांजा ऑटोमेटिकली पूरा थी वेंदा। ख्वाब ऐं एम असांजो वॾो हुजणु खपे, तॾहिं तव्हां ज़िंदगीअ में कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचंदो। ऐं उनखां अलावा ॿी ॻाल्हि हिकिड़ी, त जेका तव्हांजी गैदरिंग आहे, उहा गैदरिंग जेकॾहिं तव्हां सॼो ॾींहुं उथो वियो होटल ते, तव्हां फिल्म पिया ॾिसो, चांहि पिया पियो, त तव्हांजी उन होटल वारनि सां गॾु ई ज़िंदगी गुज़रंदी। पर जेकॾहिं तव्हां उहे जेके होटल ते वेठल माण्हू, उन मां हिकिड़ो माण्हू कंहिं बैंकर सां गॾु घुमे थो, कंहिं कैशियर सां गॾु घुमे थो, या कंहिं ऑफिसर सां गॾु घुमे थो, त उहो अॻियां हली ऑफिसर थिए थो। सो हमेशह सोहबत जो ॾाढो असरु पवंदो आहे। तव्हां पंहिंजे कोशिशि कंदा कयो पंहिंजे ॿारनि सां, जेके तव्हांजा क्लास फेलो हूंदा आहिनि ॿारनि जा, उन्हनि में इहो ज़रूरु तव्हां सबक़ु ॾींदा कयो त बाबा सुठनि माण्हुनि सां उथो, सुठनि माण्हुनि सां विहो, ऐं सुठनि माण्हुनि सां जॾहिं उथंदो विहंदो त ऑटोमेटिक तव्हांजी ज़िंदगी मज़े वारी थी वेंदी। सो थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिल आहिनि, ऐं सैटेलाइट जे करे मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजूं लाइव कॉल्स बि प्रोग्राम में शामिल न पियूं थियनि अॼु, पर का ॻाल्हि कान्हे का, तव्हांजो ई मुंहिंजो साथ ही हवाउनि जे दोष ते आहे। हीउ नेट ही साथ असांजो किथे न किथे जुड़ंदो असांजो, या त यूट्यूब ते या त रिपीटेशन में जेको सुबुह जो रिपीट प्रोग्राम थींदो। त पाण हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे प्यारे गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं हाणे कंहिंजो गानो आहे या मूंखे ख़बर न आहे, पर प्यारो गानो हूंदो, ज़बरदस्त ट्रैक हूंदो, ऐं गानो बि ॾाढो मज़े जो आहे। चवनि था ॻाल्हि आहे ख़ुशबूअ जी, ख़ुशबू ख़ुशबू हर पल आहे, लहरायो तो आंचल आहे, लहरायो तो आंचल आहे,
खुशबू खुशबू हर पल आहे. एंजॉय दिस ट्रैक. वेलकम जी, वेलकम अगेन. खुश आमदीद. भलीकार भलीकार भलीकार. हाँ, सभिनी खे सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार. 0213512176 कॾहिं कॾहिं डायरेक्टर मुंहिंजो ऐं MCR वारो मूंखे भॼाईंदा रहंदा आहिनि. सो का ॻाल्हि कान्हे का, असां भॼंदा रहंदासीं तव्हांजे चवण ते. ऐं भॼण सां ख़बर छा थींदो आहे, ज़िंदगी आसान थी वेंदी आहे, मज़े वारी थी वेंदी आहे. सो कॉल वठूं था हिकिड़ी. 0213512176 टेलीफोन नंबर आहे, वठूं था कॉल. अस्सलाम वालेकुम.
वालेकुम सलाम, कैसे सर आप ठीक है? मैं ठीक ठाक, तुम बताओ। नायाब तो नायाब ही है ना भाई, उसको क्या पूछ सकते हैं कि नायाब को क्या हो सकता है, वो तो है ही नायाब। जी सर बिल्कुल। क्या हाल है? आप ठीक है? मैं ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। आज सर कोई शायद नेटवर्क का इशू है, सिग्नल नहीं आ रहा है। सैटेलाइट का कोई इशू है, इसलिए आज थोड़ा प्रॉब्लम चल रहा है। और बताओ क्या हो रहा है, क्या चल रहा है जिंदगी में? जिंदगी बहुत मस्त, पहले की तरह मस्त है। पहले भी मस्त होती थी, अभी भी मस्त है। जी जी बिल्कुल। चले गुड हो गया। एक तो शादी से पहले मस्त होती है ज़िंदगी, और शादी के बाद फिर कभी कभी मस्त होती है, कभी ऐसे हो जाती है, लेकिन आपकी ज़िंदगी हमेशा मस्त रही है। हाँ बिल्कुल। चले खुश रहें, आबाद रहें, मेरी दुआएं आपके साथ हैं। तो आज आप मुझे नहीं देख पा रही? आज नहीं देख सक रहे क्योंकि बिल्कुल आप यकीन करें स्क्रीन हमारी ऐसे हो रही है ना, बिल्कुल ब्लर हो रही है। थोड़ा बहुत तो आ रहा होगा ना? थोड़ा बहुत आता है, फिर खत्म हो जाता है। इसलिए मैंने कहा पता नहीं ना, मुझे आज कोई और नहीं पता कि टॉपिक क्या है। कोई नहीं, टॉपिक आज ये है कि आज कोई टॉपिक नहीं है। हाँ, कोई सुना दो अपनी आवाज में। आज तो गला खराब है। खैर गले खराब है और आवाज अच्छी हो गई है तुम्हारी। आज गला काफी खराब है तो आवाज नहीं निकलेगी। अच्छा, तो अब हम क्या करें ये बताओ। तो बस ये था कि मैंने कहा आपके प्रोग्राम में हाजिरी लगा लें। हाँ, ये हाजिरी जरूरी है। आपने कहा नहीं कि प्रेजेंट सर जी, आपने ये नहीं कहा प्रेजेंट सर। क्या करें। चले खुश रहें, आबाद रहें। हमारा एक दिन का तो साथ है नहीं, हमेशा आपसे बात होती रहेगी। और आज सैटेलाइट ठीक नहीं है तो कल इंशाल्लाह ठीक हो जाएगी इंशाल्लाह। बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया। अच्छा दोबारा एक दफा हाजिरी लगाओ, प्रेजेंट सर। चलो ख्याल रखना अपना। थैंक यू। अल्लाह हाफिज़। नायाब हमारे साथ ही फ्राम कोयटा। थैंक यू वेरी मच नायाब। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग। पीरल मजीदाणो मुझो प्यारो दोस्त, केड़ालन पीरल खुश आ चाक चंगो भलो, वेलकम टू माय शो। अहमदुल्लाह मस्तोई साहब भी आहे, अवांखे भी भलीकार। मीर साहब के भलीकार। ऐं भाउ जुमन असांजे सिर जो साईं भाउ जुमन शेख, अवांखे भलीकार था चऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दिलि खणी विया हो मिठा भाउ, दिलि खणी विया हो, छा कजे। चा मुख्तियार जोड़े जो मूंसां गॾु हुनजा नंढा बचड़ा शो ॾिसनि पिया, उन्हनि खे बि भलीकार थो चवां। हिकिड़ी कॉल थाड़ो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा सर? सैयद एजाज अली शाह साईं, दरिया सिटी खां। साईं शाह साहब ख़ुशि आहियो? मौला जा करम आहिनि, तव्हां ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक। मुरीद सभु सेट लॻा पिया आहिनि? हाँ साईं, मुरीद ख़ुशि आहिनि सभु। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह तव्हां ख़ुशि रखे। राति जे तव्हां वरी असांजी मुरीदीअ में अची वेंदा हो राति जो, इहो ॻाल्हि न वणंदी आहे। न ख़ुशि हुजो मुर्शिद, अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। शो कीअं लॻे पियो? अॼु थोरो प्रॉब्लम आहे सैटेलाइट में, इन जे करे तव्हां ताईं सही न पहुचंदो हूंदो। हाँ साईं, न असां वटि नथो हले। हाँ बसि हली वेंदो, पर वरी बि ॾिसो न, मोहबतूं तव्हांजूं आहिनि। तव्हां कॉल कयो था, प्रोग्राम टीवी ते हले बि न, पर कॉल कयो पिया, इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि। जी बिल्कुलु। ॿियो सभु खे लॻो पिया, सभु सेट लॻो पिया? मौला जा करम। परियां दाली वारा ख़ुशि वेठा आहिनि? हाँ साईं, दाली वारा जलबाणी कासिम खाई, गुंडा खाई, राहू खाई। हाँ साईं, सभु ख़ुशि वेठा आहिनि। साईं ख़ालिद शाह खे आली मदद था साईं मौला। साईं ख़ालिद शाह खे बि ख़बर, भेरिया खां नौशर सुज़ुकी न हलंदी, हिन ते कंडक्टरी कंदो। अच्छा। हा, कोड़ो मेमणो राहू खाई, कासिम खाई, गुंडा खाई, इहे सभु। इहे खोड़ो शरीफ़ चाचो ॾिसंदो हूंदो प्रोग्राम। चाचा हा साईं, को कलाम शलाम ॿुधायो भला, अॼु मिड़े टाइम गुज़ारियो आहे। जॾहिं खां अख लॻी तो सां, तॾहिं खां अख लॻी नाहे, सनम दे चैन दिल खे चैन, हिकिड़ो दम घड़ी नाहे। वाह। करी थो वार खोले वार सांसो वारो सुहणा लगा थम डंग अंग अंग वंग
जंहिंजो दंग ई नाहे जॾहिं खां आ आ आ मां चयो साईं जी तो ट्रुपो जलबाणी शाख में आ करे मुंहिंजो ईअं न कजां न न साईं भारत ते ई मुर्शिद ये मुरीद रुली वेंदा न साईं मुरीदनि खे किथे छॾींदा साईं साईं अचबो हाणे मां साईं अचे पियो शाह साहब खे चयो त यार सचो घी खयो अचे माखी खयो अचे एॾा ॾाढी थींदी आहे असल में मुंहिंजो बचपन गुज़रियो आहे तव्हांखे ख़बर आहे मां पाण कंडियारे जो आहियां अच्छा साईं हा भेरिया में बि असांजी मुंहिंजी पुफी रही आहे मां भेरिया बि ज़िंदगी गुज़ारी आहे नौशर फिरोज में मां पाण पढ़ियो आहियां अच्छा हा पोइ मोरे में वरी मुंहिंजा नानाणा आहिनि ॾिस न एॾो वॾो 50 किलोमीटरनि जो रिश्तो आहे इहो मुंहिंजो शहरनि सां बिल्कुलु बिल्कुलु मौला तव्हां ख़ुशि रखे आबाद रखे साईं कुर्ब साईं लख थोरा मां शो में शामिल थिया आहियो अचिबो बाक़ाइदे तव्हांजी मानी खाए बि जॾहिं भेरिया अचिबो मां ईंदो आहियां कंडियारो वेंदो आहियां मां कब्रिस्तान बाबा साईं जी क़बर ते वेंदो आहियां त मां हितां गुज़रंदो आहियां भेरिया मां मूंखे सुठो लॻंदो आहे छो त कंहिं बचपन जे में ॾाढा ज़ैतून ॾाढा खाधासीं भेरिया जे बाग़नि जा हा साईं ज़ैतून जा बाग़ आहिनि हिते असांजा हा ज़ैतून लीमा जी 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 ॾाढो ॾाढो बचपन में पोइ चोरी करे पटींदा हुआसीं असां अच्छा हा छा कजे अचो तव्हांखे असां माखियूं खारायूं मखण खारायूं वाह 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 बीमार करे मोकिलींदो असांखे तव्हां बसि संभाले रख शाह ख़ालिद शाह खे मोकिलियां पियो अचे ई थो साईं ख़ालिद शाह खे चयोसि त असां वटि अचे न थी वञे बसि शाह साहिब इहो वञा साईं खां मुंहिंजो गिफ्ट खयो अॼु इहे डन थी वियो साईं अचे ई थो साईं मां तव्हां ईअं मायूस करे मोकिलींदुसि दोस्त खे न साईं न रिलियूं टुकड़ियूं गॾु ॾींदासीं सामान चलो महिरबानी इहो वरी पंहिंजे घर खणी ईंदो इनखे न ॾिजां मां ईंदुमि पाण ई न न न न न न असां इहो फ़ैसिलो मंज़ूर न आहे असांखे इहा साज़िश आहे इहा महिरबानी साईं महिरबानी वारे रिलियूं मिलनि वरी आसरो बाजू इहो त हेॾे हलियो खयो न बाबा न न न न न सो ख़ैर अव्हां जो प्यार अव्हां जूं मोहबतूं ऐं लख लाइक़ लख थोरा अव्हां सभिनी जा ऐं कोशिशि इहा आहे त अॼु भला गाना बि कुझु वधीक ई हलायूं पंहिंजे शो में ऐं ख़ूबसूरत ट्रैक आहे प्यारो आवाज़ु आहे प्यारो अंदाज़ आहे कामी शाह जो ई कामी शाह ॻाल्हि थो करे तोखां विछड़ी वञणु हाणे वञ विछड़ पाण वञी विछड़ तुंहिंजो ओ पिरी तुंहिंजो
तुम मुझे चाहो या ना चाहो, ये प्रीत न होगी कम, ये मीत न होगी कम। ला 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 ला। क्या करें क्या करें क्या करें, कुछ नहीं करेंगे जी, आपसे मोहब्बत की बातें करेंगे और कोशिश करेंगे कि रात के लहजे में बातें करें और खामोशी की ज़ुबान से गुफ्तगू करें और हमेशा आपको और सब मोहब्बत करने वालों को हम अपनी इस गुफ्तगू में शामिल रखें। ये गुफ्तगू जो लफ्ज़ है ॾाढो ज़बरदस्त है। सो मीर बशीर अहमद जमाली खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच बशीर साहब। अॼु बशीर जमाली जो मैसेज पढ़ो थो पए ख़ालिद शाह साहब, ॾिसी थो न। राहूं रतो छाण ॾिसां थो, पंहिंजा दुश्मन पाण ॾिसां थो। अदा महिरबानी अख्तर बिरोई, घणा दफ़ा इहा शाइरी मोकिलींदी मुंहिंजा राणा मुंहिंजा सोणा। फारा सुब्र मूंसां गॾाए चए थी, अमड़ कॾहिं बि नाहे चवंदी त पुट मूंखे ख़ुशि रखजांइ, जीजल इहो सदाईं चवंदी आहे पुट तूं हमेशह ख़ुशि रहिजांइ। इहा हक़ीक़त आहे। ऐं मीर बशीर अहमद, थैंक यू बशीर, घणा बशीर आहिनि। आसिफ़ ढक्कण, थैंक यू वेरी मच। रुस्तम जमाली मूंसां गॾाए भई। ज़ुबैर जरवार, एहसान पंवर, थैंक यू वेरी मच, अवां सभिनी खे भलीकार। वहीद अली उजण साहब, इमरान शर साहब खे भलीकार। अल्ताफ़ हुसैन ज़रदारी, महिरबानी अदा। ऐं शहज़ाद मस्तोई, गुल मीर जमाली ऐं वसीम वाइस मोकिलियो वसीम। हसीब, थैंक यू वेरी मच। गुड़िया खे भलीकार था चऊं, गुड़िया थैंक यू वेरी मच। ऐं सेठ शफ़क़त जोड़े जो खे भलीकार था चऊं। अवां सभिनी जो प्यार, अवां सभिनी जूं मोहबतूं। ऐं लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था, जीअं दोस्त मैसेज कनि पिया। सो प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी सॉरी शुक्र अलहमदिल्ला बि चवंदासीं। जॾहिं छिक अचे त माण्हू शुक्र अदा करे, छो त छिक अहिड़ी हिकिड़ी नाज़ुक शइ आहे जंहिंसां गॾु गॾु तव्हांखे कॾहिं ब्लड बि अची सघे थो, का अहिड़ी शइ अची सघे थी। ऐं न अचे कुझु बि त शुक्र अलाह साईं जो अदा करणु खपे। शुक्र अलहमदिल्ला। ऐं हक़ीक़त छिकुनि ॼण सां दिलनि जो जेको नसूं आहिनि उहे बि खुली वेंदियूं आहिनि। सो ख़ैर, अवां सभिनी जूं महिरबानियूं, अवां शो में शामिलु आहियो, सुठो लॻंदो आहे अवां सभिनी जो अचणु। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त मोहबतूं वंडियूं, प्यार ऐं ख़ुशियुनि में अवां सभिनी खे शामिलु रखूं। अदी फेरोज़ा हुई मुंहिंजे ख़्याल सां कॉल ते सवेल, गुलशन हदीद मां ऑफ एयर न, हुन चयो त दादा बसि ईअं ई हाल वाल जे लाइ दिलि पई चवे, सिग्नलनि में मसइलो आहे, तुंहिंजो फ़ोटू अॼु सही न पियो अचे। त अॼु वाक़ई फ़ोटू मुंहिंजो सही न पियो अचे सैटेलाइट जे करे, का ॻाल्हि कान्हे का, फ़ोटू सही थी वेंदो, ज़िंदगी सही थी वेंदी, आसान थी वेंदी। ऐं कोशिशि कंदा कयो फ़ोटू घणा कढाईंदा कयो, घणा फ़ोटू कढाईंदो त कैमरा तव्हांखे एक्सेप्ट करे वेंदी ऐं फ़ोटू जेनिक तव्हांजो फेस थी वेंदो। घणा माण्हू शाय हूंदा आहिनि, न मां फ़ोटू न कढाईंदुसि, फ़ोटू पिक न कढाईंदुसि, आउं सेल्फी न कढाईंदुसि। पर तव्हां घणे खां घणा जेसि ताईं कढाईंदो त तव्हांजो कैमरा तव्हांखे एक्सेप्ट करे छॾींदी, ऐं तव्हांजो फेस जेको आहे बल्कि तव्हांजो जेको चहिरो आहे उहो फ़ोटूजेनिक थी वेंदो, इनखे फ़ोटूजेनिक चवंदा आहिनि। सो ख़ैर, अवां जो प्यारियूं, अवां जूं ॻाल्हियूं, मोहबतूं। अॼु प्रोग्राम खे थोरो जल्दी ख़तमु कजे ख़ालिद शाह साहब, छो त अॼु सैटेलाइट जो थोरो प्रॉब्लम आहे, त उन करे प्रोग्राम खे हाणे वाइंड अप था कयूं, वाइंड अप जी तरफ़ था हलूं। ऐं उन सां गॾु गॾु ज़रूरु मां इहो चवंदुसि त हीउ जेको हवाउनि जे दोष ते जेको रिश्तो आहे, इहो रिश्तो असांजो मज़बूत ई रहंदो हमेशह। इहो कॾहिं कॾहिं टुटी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं जेको आहे सो जुड़ी वेंदो आहे, पर टुटण बि सुठी ॻाल्हि आहे, जुड़ण बि सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं जेसि ताईं तव्हां टुटंदो न त तव्हां कॾहिं जुड़ंदो ई न। ऐं जेसि ताईं तव्हां जी ज़िंदगीअ में तकलीफ़ूं ॾुख ईंदा न, तव्हांखे ॾुखनि जी ख़बर न पए ॾुख छा थींदो आहे, तव्हांखे ख़ुशीअ जी अहसासु न थींदो त ख़ुशी छा थींदी आहे। त इन करे ॾुख सुख इहे बिल्कुलु हिकु ताराजी जो हिसो आहिनि, ऐं कॾहिं ताराजी हेठि हूंदी आहे त कॾहिं मथे हूंदी आहे, पर हमेशह कोशिशि कजे त लेवल में ताराजू खे, ज़िंदगी जी गाॾी खे वठी हलिजे त बहितरीनु ज़िंदगी गुज़रंदी। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इनशाला मोहबतूं वंडजण जा ॾींहं तमामु घणा आहिनि, ऐं बहारूं अचण वारियूं, ऐं बहारूं अची वियूं आहिनि, बल्कि बहार अची वई आहे, बहार जो मौसम आहे, थधी थधी हवा बि लॻे पई ॿाहिरि ऐं सुठो पियो लॻे। सो पाण हाणे वठूं था इजाज़त, इनशाला ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां। त वरी सुभाणे राति जो 10 बजे सां थींदी मुलाक़ात मूंखे, मुंहिंजे कैमरामैन इरफ़ान खे, ऐं उन सां गॾु गॾु ख़ालिद शाह साहब खे, सफ़दर सुरियो खे। आरिफ़ अॼु MCR में वेठो आहे सैटेलाइट ते, अॼु लुॾंदो थो वते सैटेलाइट ते पाण बि, तो इनखे ऐं सभिनी खे, शुएब रिंद खे, सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इनशाला सुभाणे थींदी मुलाक़ात 10 बजे। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई।
खिलियो गाना